अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन 13 मई 2026 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ त शार जितो जो सुख सलामती सां जो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में अॼु मुख़्तलिफ़ मंज़र शामिल हूंदा। आलमी मंज़रनामे तां इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त छा ईरान जंग ख़लीजी मुल्कनि ऐं अमेरिका जो इतिहाद ख़तमु कंदी। उन सां गॾोगॾु इहो बि ॼाणण जी कोशिशि कंदासीं त हुक्मराननि जी बेहसियत अवाम छो ख़ामोश आहे। आख़िर इनक़लाब जी वाट छो नथी वठे ऐं सुजाॻी जा सॾ छो नथी वरनाए। पंजाब जा तकरारी लिंक कैनाल छो बंदि नथा थियनि, इन बाबति बि ख़ुसूसी रिपोर्ट शामिल हूंदी त वरी मुक़ाबले वारे इम्तिहान में कीअं हिसो वठिजे, इन बाबति मालूमात पिणु अवां सां वंडींदासीं त कम्युनिस्ट नज़रिये जी हक़ीक़त जे हवाले सां पारस सिंधी जी लिखणी बि प्रोग्राम में शामिल हूंदी। दादू में चीनी इंजीनियर कीअं अगवा थिया हुआ, इन बाबति ज़ुल्फ़कार क़ादरी जी ख़ुसूसी रिपोर्ट अवां जे समातनि जी नज़र कबी। अदबी दुनिया जा अहवाल बि प्रोग्राम में शामिल हूंदा त मुख़्तलिफ़ लिखणियूं पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदियूं। सभ खां पहिरियां आलमी मंज़रनामे ते नज़र डोड़ायूं था ऐं इहो ॼाणण जी कोशिशि कयूं था त छा ईरान जंग ख़लीजी मुल्कनि ऐं अमेरिका जे इतिहाद खे कमज़ोर करे छॾींदी। विच ओभर में जारी ईरान, अमेरिका ऐं इसराइल जी छिकताण ख़लीजी मुल्कनि लाइ नवां सुवाल पैदा करे छॾिया आहिनि। केतिरनि ई ॾहाकनि खां ख़लीजी रियासतनि लाइ अमेरिकी फ़ौजी तहफ़ुज़ हिकु यकीनी हक़ीक़त सम्झो वेंदो रहियो आहे, पर हाणोकी जंग दौरान केतिरनि ई वाक़िअनि इन एतमाद खे लोॾे छॾियो आहे। जॾहिं ईरान पारां मिज़ाइल ऐं ड्रोन हमला कया विया ऐं ख़लीजी मुल्कनि जे अहम तेल ऐं तवानाई तनसीबात खे निशानो बणायो वियो, तॾहिं सऊदी अरब, क़तर, बहरीन, कुवैत ऐं गॾियल अरब अमारात रुॻो ईरान जे हरकतनि ते न पर वाशिंगटन जे रद्द अमल ते बि वेझी नज़र रखंदा रहिया। उन्हनि मुल्कनि खे इहो अहसासु थियो त हूअ अहिड़ी जंग में फासी विया आहिनि जंहिं बाबति उन्हनि सां का सलाह को मशवरो बि न कयो वियो। गल्फ़ मुल्कनि जा अमेरिका सां अॼु बि मज़बूत सिक्योरिटी लाॻापा आहिनि। अमेरिका सऊदी अरब, क़तर, बहरीन ऐं कुवैत खे अहम ग़ैर नेटो इतिहादी सॾियो वञे थो, जॾहिं त गॾियल अरब अमारात खे अहम दिफ़ाई पार्टनर करार ॾिनो वियो आहे। ख़लीज में अमेरिकी दिलचस्पी ॿी आलमी जंग खां पोइ वधणु शुरू थी, जॾहिं अमेरिका आहिस्ते आहिस्ते बरतानिया जी जाइ ते इलाइक़े जी वॾी ताक़त बणिजी वियो। उन वक़्तु अमेरिका लाइ ख़लीज जे तेल जा ज़ख़ीरा ऐं सोवियत यूनियन जो असरु रोकणु अहम मक़सदु हुआ। 1945 में अमेरिकी सदर सऊदी बादशाह अब्दुल अज़ीज़ इब्न सऊद सां मुलाक़ात कई, जंहिंखे ॿिन्ही मुल्कनि जे ख़ासि लाॻापनि जी शुरूआति सम्झो वञे थो। उन खां पोइ अमेरिका ख़लीज में फ़ौजी अॾा, हथियारनि जा मुआहिदा ऐं दिफ़ाई इतिहाद वधाईंदो रहियो। 1960 ऐं 1970 वारे ॾहाके में अमेरिकी सदर रिचर्ड निक्सन ईरान ऐं सऊदी अरब खे ख़लीज जा 2 सतून करार ॾिनो, जेके अमेरिकी मुफ़ादनि जा मुहाफ़िज़ सम्झा वेंदा हुआ। पर 1979 में ईरानियन रिज़ोल्यूशन खां पोइ उहा पॉलिसी ख़तमु थी वई, छो त ईरान में अमेरिका जो इतिहादी शाह इक़्तिदार वञाए वेठो। हाणोकी जंग दौरान ख़लीजी मुल्कनि में वॾी बेचैनी ॾिसण में आई। ओमान जे परॾेही वज़ीर चयो त ईरान ऐं अमेरिका विच में ॻाल्हियुनि में अॻभराई थी रही हुई, पर ओचितो जंग शुरू थियण सबबि समूरा सिफ़ारती अमल मुतासिर थी विया। ईरानी हमलनि ख़लीजी मुल्कनि जे मईशतनि खे बि धकु रसायो। तेल जूं तनसीबात, बंदरगाहूं, डेटा सेंटर ऐं हवाबाज़ी शोबे खे नुक़सानु पहुतो, जंहिं सबबि सऊदी अरब, अमारात ऐं क़तर जे इलाइक़ाई मुआशी मर्कज़ वारी हैसियत खे ख़तरो पैदा थियो।
डोनाल्ड ट्रंप जे पॉलिसियुनि ते बि ख़लेजी हल्कनि में तनक़ीद थी। केतिरनि अरब तजनिगारनि जो चवणु हो त अमेरिका पंहिंजे मुफ़ादनि खे अवलियत ॾिनी जॾहिं त ख़लेजी मुल्क ईरानी हमलनि जे सिधे असर हेठि रहिया। सऊदी चयो त इंटेलिजेंस जे अॻूणे सरबराह जी जंग आहे जंहिंमें नेतनयाहू अमेरिका खे बि शामिलु कयो। हाणोके बहिरान दौरान हिकु ॿी अहम ॻाल्हि साम्हूं आई आहे त ईरान जा निस्बतन सस्ता ड्रोन ऐं मिज़ाइल ख़लेजी मुल्कनि जे इंतिहाई महांगे दिफ़ाई निज़ामनि लाइ बि वॾो चैलेंज बणियल रहिया। जेतोणीकि अमेरिकी फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम केतिरा ई हमला रोकण में कामयाबु रहिया, पर पोइ बि केतिरनि तनसीबात खे नुक़सानु पहुतो, जंहिं सबबु उन्हनि मुल्कनि में अदम तहफ़ुज़ जो अहसासु वधियो। माहिरनि जो ख़्यालु आहे त ख़लेजी मुल्क हाणे रुॻो अमेरिका ते भाइण बदिरां नवां दिफ़ाई इतिहाद ॻोल्हण जी कोशिशि कंदा। इम्कान ज़ाहिर कया पिया वञनि त सऊदी अरब पाकिस्तान ऐं तुर्की सां पंहिंजा लाॻापा वधीक मज़बूत करे सघे थो, जॾहिं त अमारात शायदि इसराइल सां दिफ़ाई सहकार वधाए। पर हक़ीक़त इहा बि आहे त अमरीकी फ़ौजी टेक्नोलॉजी ऐं ख़लेज में मौजूदु फ़ौजी अॾनि जे नेटवर्क जो को मुकमिल मुतबादिल अञा मौजूदु न आहे। उहो निज़ाम 3 खां 4 ॾहाकनि में तयारु थियो आहे ऐं उन ते अरबें डॉलर ख़र्च थिया आहिनि। तंहिं करे ईरान जंग ख़लेजी मुल्कनि ऐं अमेरिका जे इतिहाद खे मुकमिल तौरु ख़तमु कंदी या न, इहो चवणु अञा जल्दी हूंदो। अलबत्ता एतिरो ज़रूरु आहे त हिन जंग ख़लेजी मुल्कनि खे इहो सोचण ते मजबूर करे छॾियो आहे त छा हू मुस्तक़बिल में बि मुकमिल तौरु अमरीकी तहफ़ुज़ ते भाड़ींदा रहंदा या वरी नवां इलाक़ाई इतिहाद ऐं मुतबादिल रस्ता इख़्तियार कंदा। पाकिस्तान जे हुक्मरान जी बेहसी बरक़रार आहे, पर उन बेहसी ते अवाम छो ख़ामोश आहे? हुकूमत में शामिल ऐं उन्हनि जे सभिनी साथारी सियासी जमायतनि जी क़यादत खां हाणे कहिड़ी वेही शिकायत कजे? रिवायती सियासी मज़हबी नीम सियासी ऐं नीम मज़हबी जमायतनि जे अॻुवाननि खां बि छा सवाल कजे ऐं छा जवाबु वठिजे? क़ानूनदाननि, वकीलनि, सहाफ़ियुनि, दानिशवरनि, इंसानी हक़नि लाइ जदोजहद कंदड़ तनज़ीमनि ऐं सिविल सोसाइटी खां बि हाणे छा पुछिजे त उहे आख़िर केॾांहुं हलिया विया आहिनि? बाक़ी रहिया क़ौम परस्त त उन्हनि सां बि छा गिला कजे, छो त उहो त संदन मंशूर ई नाहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बि टुकरनि में विरहाइजी पाण रहम जोगी बणिजी वई आहे। जेतिरे ताईं अवाम दोस्त, साम्राज दुश्मन ऐं तरक़ी पसंद हुजण जूं दावेदार सियासी जमायतूं आहिनि त उहे वेचारियूं छा कनि? जाइज़ ऐं नाजाइज़ केतिरनि ई सबबनि करे न रुॻो कमज़ोर आहिनि, पर गॾु थियण लाइ बि तयारु न आहिनि। इन करे हुक्मरान लाइ त को मसइलो ई न आहे। 414 रुपयनि में 1 लीटर पेट्रोल या डीज़ल। हाणे तस्वर करियो त 1 लीटर आख़िर केतिरो हूंदो आहे। हर सारिफ़ खां 1 लीटर ते 150 रुपया लेवी वठी समूरनि मुफ़्तख़ोर ऐं मालदार अशराफ़ी ख़ानदान जूं अयाशियूं, ख़र्च, मराहतूं, मुफ़्त सहूलतूं, पघारूं, अलाउंस, पेंशनूं ऐं रोज़ बरोज़ थींदड़ परॾेही दौरा ऐं तफ़रीहूं जारी आहिनि। जॾहिं अहसास ई मरी वञे ऐं मज़ाहिमत करण वारो बि कोन रहे त पोइ इहो ई थींदो आहे जेको हिन वक़्तु 98% आवाम सां थी रहियो आहे। सनत, ज़राइत, वापार, कारोबार ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी मफ़लूज थी चुकी आहे। पूरी रियासती मशीनरी अवाम जे खीसे ते धाड़ो हणी हलाई पई वञे। अवाम खे ग़ैर ज़रूरी प्रोपेगेंडा में ऐं नौजवाननि खे पाकिस्तान सुपर लीग क्रिकेट मैचनि ज़रिए मसरूफ़ रखियो पियो वञे। महांगाई, बेरोज़गारी, बदअमनी, मुआशी बदहाली ऐं समाजी ज़ुबून हाली ज़िंदगी खे ज़हर बणाए छॾियो आहे। 25 करोड़ हमवतन हैरान ऐं परेशान आहिनि, पर असां अहिड़ा आहियूं जो मेज़बानी करण ऐं तारीफ़ूं ॿुधण में एतिरा त मगन आहियूं जो ख़ुशी मां नथा समाइजूं। क़ुर्बानी जी ईद मथां अची बीठी आहे। अवाम खे क़ुर्बानी जो ॿकरो बणाइण लाइ वधीक पेट्रोल बम आणिजे इम्काननि जो इंतज़ारु करियो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ईअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सुजाॻी जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे,
जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे पेश करियूं था पारस सिंधी जो लेख, जंहिंजो उनवान आहे लिबरल प्रोपेगेंडा ऐं कम्युनिस्ट नज़रिए जी हक़ीक़त। कम्युनिज़म ते हमेशह इहो इल्ज़ाम लॻायो वेंदो रहियो आहे त रियासत हर शइ ते मुकमिल इजारादारी क़ाइमु करे छॾे थी, पर हक़ीक़त इन जो उबतड़ आहे। कम्युनिज़म में रियासत हमेशह लाइ हर शइ जी मालिक नथी बणिजे, पर शुरूआती मरहले में रुॻो हिकु अबूरी इदारे तौरु मौजूदु हूंदी आहे त जीअं नए निज़ाम खे मुनज़म करे सघिजे। कम्युनिज़म जे आख़िरी मरहले में त ख़ुदि रियासत जो ख़ात्मो थी वञे थो, छो त ग़ैर तबक़ाती समाज में जबर ऐं कंट्रोल जी ज़रूरत बाक़ी नथी रहे। लेनिन चयो हो त रियासत हिकु तबिके जो ॿिए तबिके ते जबर आहे, इन करे मज़दूरनि जी रियासत में हिकु आर्ज़ी मरहलो हूंदी आहे। असांखे बार बार सोवियत यूनियन जे ख़ात्मे जो मिसाल ॾेई चयो वेंदो आहे त ॾिसो, रूसी इनक़लाब नाकाम थी वियो, छो त उते रियासती जबर ऐं ब्यूरोक्रेसी मौजूदु हुई। पर लिबरल दानिश्वर या त उन दौर जे तारीख़ी हालतनि खे विसारे वेहनि था या ॼाणी वाणी नज़रअंदाज़ कनि था। रूस ऐं चीन में इनक़लाब अहिड़े वक़्तु आया जॾहिं दुनिया ॿ आलमी जंगियूं, सर्द जंग ऐं केतिरनि ई इलाइक़ाई जंगनि मां गुज़री रही हुई। मिसाल तौरु कोरिया जी जंग, वियतनाम जंग, लातीनी अमेरिका ऐं अफ्रीका में सोशलिस्ट तहरीकनि ख़िलाफ़ साम्राजी कार्रवाइयूं वग़ैरह। उहो दौरु सोशलिस्ट तहरीकनि लाइ इंतिहाई ॾुखियो मरहलो हो, जिते अमरीकी साम्राज्य ऐं उन जे इतिहादी मुसलसल इनक़लाबी तहरीकनि खे कुचलण जी कोशिश करे रहिया हुआ। अहिड़ियुनि नाज़ुक हालतुनि में यकीनन सोवियत यूनियन ऐं चीन में सोशलिज़म जी तमीर दौरान ख़ामियूं ऐं ग़लतियूं मौजूदु रहियूं, पर उन जे बावजूदि उन्हनि समाजनि में अणपढ़ियल हुजणु, गुरबत, जागीरदारी, औरतुनि जी ग़ुलामी ऐं नवआबादियाती असरनि खे वॾी हद ताईं ख़तमु कयो वियो। ओस्लो ऐं मैनचेस्टर यूनिवर्सिटीअ जे अंगनि अखरनि मूजिबि सोवियत यूनियन 1930 वारे ॾहाके में दुनिया जी ॿी वॾी सनअती ताक़त बणिजी चुको हो। रुॻो 30 सालनि जे मुख़्तसर अरसे में USSR ज़रई समाज मां निकिरी साइंस, तालीम, सिहत, ख़िलाई तहक़ीक़ ऐं सनअत में तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे बराबरि अची बीठो। 1928 खां 1940 दौरान सनअती पैदावार में लॻभॻि 40% इज़ाफ़ो थियो। बिजली जी पैदावार 5 बिलियन किलोवाट खां वधी 48 बिलियन किलोवाट ताईं पहुची वई, जॾहिं त कोयले जी पैदावार 35 मिलियन टन ताईं वञी पहुती। ज़राइत में लखें हारियुनि खे इज्तिमाही फार्मनि में शामिलु कयो वियो ऐं 1940 ताईं सोवियत यूनियन वटि दुनिया जो सभ खां वॾो ट्रैक्टर नेटवर्क मौजूदु हो। तालीम जे मैदान में 1917 में शरह ख़्वानदगी सिर्फ़ 30% हुई, जेका 1939 ताईं शहरी इलाइक़नि में 87% ऐं बहिराड़ी में 70% ताईं पहुची वई। सिहत जे शोबे में जिते ज़ार रूस जे दौर में 1913 में सिर्फ़ 19,000 डॉक्टर मौजूदु हुआ, उहो अंग 1970 ताईं वधी लॻभॻि 8,50,000 थी वियो। मुफ़्त तालीम ऐं सिहत जूं सहूलियतूं सॼे मुल्क में आम हुयूं। ॿी आलमी जंग खां पोइ रुॻो 5 सालनि अंदरि, यानी 1950 ताईं ख़ुराक जी पैदावार ॿीहर बहाल थी, अॻु खां बि वधीक थी वई। 1928 खां 1980 ताईं सोवियत यूनियन जी GDP में औसतन 5 खां 6% सालियानी वाधि रिकॉर्ड कई वई। हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त जेकॾहिं सोवियत यूनियन सिर्फ़ जबर, ख़ौफ़ ऐं प्रोपेगेंडा ते बीठल हो, त पोइ हिकु तबाहाल समाज एतिरी वॾी तरक़ी कीअं करे वियो? जेकॾहिं सभु कुझु रुॻो ताक़त जे ज़ोर ते मुमकिन हो, त ॿिया सरमाएदार मुल्क अहिड़ी तरक़ी छो न करे सघिया? इन्हनि हक़ीक़तनि जी रोशनी में फ़ैसिलो पढ़ंदड़नि ते छॾियो वञे थो त सोवियत यूनियन जी तरक़ी जो असुलु सबबु रियासती जबर हो या महिनत कश अवाम जी इज्तिमाही महिनत। ऐं हाणे दरिया ते धाड़े जो किस्सो खणूं था। नाइंसाफ़ियूं कीअं सिंध सां थी रहियूं आहिनि। मुसलसल थींदड़ नाइंसाफ़ियुनि जा पेरा जॾहिं बि खणूं था, तॾहिं इहो अहसासु वराए वञे थो त कंहिं न कंहिं नमूने सां सिंध सां ठगी थींदी रही आहे। उहे कैनाल जेके सिर्फ़ु बरसाती मुदत दौरान या वरी ॿोॾि वारे वक़्त में हलणा हुआ, उन्हनि में हाणे बि पाणी वहे पियो। पाणी जी खोट दौरान बि उहे ई वहंदा रहिया आहिनि। पाणी जो बहिरान
शिदत इख़्तियार करण बावजूदि तकरारी लिंक कैनालनि खे बंदि नथो कयो वञे। लिंक कैनालनि जो मामिलो को नओं तकरार न आहे। पाकिस्तान ठहण खां पोइ पाणी जी विर्छ बाबति सूबनि विच में इख़्तिलाफ़ मौजूदु रहिया आहिनि। 1991 वारे पाणी ठाह बैदि इहा उमेद पैदा थी हुई त हाणे पाणी जी विर्छ जो मसइलो हिकु वाज़िह क़ानूनी फ्रेमवर्क अंदरि हल थींदो। उन ठाह मूजिबि हर सूबे लाइ पाणी जो हिसो मुक़ररु कयो वियो हो ऐं इहो पिणु तइ कयो वियो हो त कंहिं बि नए मनसूबे या पाणी जे रुख मटाइण बाबति सभिनी सूबनि जी रज़ामंदी ज़रूरी हूंदी। पर छा कजे, अमली तौर केतिरा ई भेरा अहिड़ा फ़ैसिला थींदा रहिया जिन में निढनि सूबनि ख़ासि करे सिंध जे ख़दशनि खे नज़रअंदाज़ कयो वियो। हाणोकी सूरतहाल में जॾहिं सिंध पाण सख़्तु पाणी बहिरान जो शिकार आहे, उन वक़्तु लिंक कैनालनि खे खोलण वारे फ़ैसिले वधीक ॻणती पैदा कई आहे। सिंध जा आबादगार चवनि था त अॻे कैनालनि में पाणी जी खोट जे करे फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। अहिड़ी सूरतहाल में जेकॾहिं वधीक पाणी मथियनि इलाइक़नि ॾांहुं मोड़ियो वेंदो त सिंध जूं लखें एकड़ ज़रई ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं। ख़ासि तौर ते हेठाहीं सिंध जा इलाइक़ा जिते अॻे दरिया जो वहिकिरो घटिजी वियो आहे, उते पाणी बहिरान ज़िंदगीअ मौज जो सुवालु बणिजी चुको आहे। सिंधू दरिया जे हेठिएं हिसे में पाणी घटि अचण सबबि समुंड जी खाराण बि तेज़ी सां अॻिते वधी रही आहे। ठटो, सजावल ऐं बदीन जहिड़नि ज़िलनि में हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन समुंड गड़काए चुको आहे। मक़ामी माण्हू पंहिंजा घर, ज़मीनूं ऐं रोज़गार वञाए लॾपलाण ते मजबूर आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं कोटड़ी डाउन स्ट्रीम मुनासिब मिक़दार में पाणी न छॾियो वियो त सिंध जी सामुंडी पटी जी तबाही वधीक तेज़ थी वेंदी। अहिड़ी हालत में लिंक कैनालनि खे खोलण वारे अमल खे सिंध जो अवाम पंहिंजी बका ख़िलाफ़ क़दम सम्झे थो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे सां आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। ऐं हाणे अवां जे समातनि जी नज़र करियूं था मालूमाती लिखणी। जी हा, मुक़ाबले वारे इम्तिहान में हिसो वठण लाइ छा कजे, उन लाइ कहिड़ियूं शयूं घुर्बल हूंदियूं आहिनि, कहिड़ी तयारी कजे। CS हिकु मुक़ाबले जो इम्तिहान आहे। दाख़िला अक्टूबर ऐं नवंबर में थींदी आहे। दाख़िला फ़ीस 2200 रुपया हूंदी आहे। पेपर फेबरवरी में थींदा आहिनि। समूरियूं मार्कूं 1200 आहिनि। लाज़मी मज़मून 6 आहिनि। इख़्तियारी मज़मून 6 आहिनि। लाज़मी मज़मूननि तोड़े इख़्तियारी मज़मूननि जूं मार्कूं 600 हूंदियूं आहिनि। CS हिकु मुक़ाबले जो इम्तिहान आहे जंहिं ज़रिए पाकिस्तान हुकूमत जी निगरानी हेठि ग्रेड 17 में ऑफिसर भर्ती कया वेंदा आहिनि। हर साल हिन इम्तिहान जो ऐलान फेडरल पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां कयो वेंदो आहे। ग्रेजुएशन आर्ट, साइंस, कॉमर्स, मेडिकल या इंजीनियरिंग में सेकेंड डिवीज़न रखंदड़ 21 खां 30 सालनि ताईं जा मर्द, औरतूं ऐं ख़ुसूसी फ़र्द इम्तिहान ॾियण जा अहल हूंदा आहिनि। ख़ुसूसी माण्हुनि लाइ उमिरि में 2 सालनि जी रिआयत हूंदी आहे। अक्टूबर ऐं नवंबर में दरख़्वास्त फारम भरिया वेंदा आहिनि, जॾहिं त इम्तिहान फेबरवरी में मुनक़िद कयो वेंदो आहे। CS जा इम्तिहान पाकिस्तान जे लॻभॻि 19 शहरनि में थींदा आहिनि, जिन में एबटाबाद, बहावलपुर, DG खान, DI खान, फैसलाबाद, गिलगित, गुजरांवाला, हैदराबाद, इस्लामाबाद, कराची, लाहौर, लाड़काणो, मुल्तान, मुज़फ़राबाद, पिशावर, क्वेटा, पनवा, किले, रावलपिंडी वग़ैरह शामिल आहिनि। इम्तिहानी तरीक़ो हाणे CS इम्तिहान खां अॻु स्क्रीनिंग टेस्ट लाज़मी करार ॾिनी वई आहे। हीअ टेस्ट 200 मार्कनि ते मुश्तमिल हूंदी, जंहिंमें 200 MCQs सवाल हूंदा। उन्हनि सवालनि में अंग्रेज़ी
पाकिस्तान स्टडीज़, इस्लामी अभ्यास, जन साइंस ऐं रियाज़ी शामिल हूंदा। जेके उम्मीदवार ही टेस्ट पास कंदा सिर्फ़ उहे ई लिखत वारो इम्तिहान ॾेई सघंदा। CSE में 4 क़िस्म जा इम्तिहान थींदा आहिनि: तहरीरी इम्तिहान, नफ़सियाती इम्तिहान, तिबी इम्तिहान, ज़बानी इम्तिहान। कामयाब उम्मीदवारनि खे संदनि मार्कनि जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ ग्रुपनि में विरहायो वेंदो आहे। डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट ग्रुप, पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान, कस्टम्स एंड एक्साइज, पोस्टल ग्रुप, इनकम टैक्स ग्रुप, इंफॉर्मेशन ग्रुप, फॉरेन सर्विस ऑफ पाकिस्तान, कॉमर्स एंड ट्रेड ग्रुप, मिलिट्री लैंड्स एंड कंटोनमेंट, ऑफिस मैनेजमेंट ग्रुप, पाकिस्तान ऑडिट एंड अकाउंट्स, रेलवे ग्रुप। मज़मूननि जा क़िस्म। CSE जा मज़मून ॿिनि हिस्सनि में विरहायल हूंदा आहिनि: लाज़मी मज़मून, इख़्तियारी मज़मून। लाज़मी मज़मून अंग्रेज़ी कंपोजिशन, अंग्रेज़ी एज़ ए, पाकिस्तान अफेयर, इस्लामी अभ्यास, करंट अफेयर, एवरीडे साइंस। पास थियण जूं मार्कूं। लाज़मी मज़मूननि में पास थियण जूं मार्कूं 40% यानी 40 या 44 जे लॻभॻि हूंदियूं आहिनि। इख़्तियारी मज़मूननि में 33% ते पास हुजे थो। इख़्तियारी मज़मूननि जी तइदाद लॻभॻि 55 आहे, जेके मुख़्तलिफ़ ग्रुपनि में विरहायल आहिनि। उम्मीदवारनि खे उन्हनि मां 6 मज़मून चूंडणा पवंदा आहिनि। हर पेपर 100 मार्कनि जो हूंदो आहे ऐं कुल मार्कूं 1200 हूंदियूं आहिनि। उम्मीदवार लाइ मजमूई तौरु घटि में घटि 50% मार्कूं हासिलु करणु ज़रूरी हूंदो आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुक़ाबले जे इम्तिहान में हिसो वठण लाइ ज़रूरी घुरिजनि बाबति मालूमाती लिखणी। ऐं हाणे ज़िक्र करियूं था दादो में चीनी इंजीनियरनि जे अगवा वारी वारदात जो। अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था ख़ूबसूरत लेखक ज़ुल्फ़कार क़ादरी जो ख़ूबसूरत लेख। हीअ अॼु खां 65 साल अॻु उन्हनि ॾींहंनि जो किस्सो आहे जॾहिं जाम सादिक़ अली सिंध जो ताक़तवर वॾो वज़ीर ऐं सदर ग़ुलाम इसाक़ ख़ान जो नाठी इरफ़ानुल्लाह मुरवत सिंध जो पावरफुल वज़ीर दाख़िला हो। उन्हनि ॾींहंनि में 11 मई 1991 ते सुबुह जो 9:30 वॻे ज़िले दादो में इंडस हाईवे भरिसां भान सईदाबाद ऐं मनाहियूं जे विच में धाड़ेलनि जे हिक टोले जंहिंजी अॻवानी बदनाम धाड़ेल लतीफ़ चांडियो ऐं इसाक़ मंगणहार करे रहिया हुआ, उन्हनि पाकिस्तान ऐं चीन जे गॾियल सहकार सां जाम शोरे खां गुड्डू ऐं कोट अदू मुल्तान ताईं वापडा जे हाई पावर ट्रांसमिशन लाइन मनसूबे ते कमु कंदड़ 3 चीनी इंजीनियरनि लीचिंग, ज़ूजिंग ऐं डाई शी खे उन वक़्तु मक़ामी ड्राइवर समेत अगवा करे वरितो जॾहिं हू पेजारो गाॾी में जाम शोरे खां दादू तरफ़ वञी रहिया हुआ। धाड़ेलनि अॻिते वञी ड्राइवर खे SSP दादू अख़्तर जामरी जे नाले हिकु ख़त ॾेई रवानो कयो, जंहिंमें DIG हैदराबाद रेंज सलीम अख़्तर सिद्दीकी ऐं SSP दादू अख़्तर जामरी खे चैलेंज ॾिनो वियो त असीं सुबुह जो ॾींहुं ॾिठे जो चीनी इंजीनियर अगवा कयो, ख़ैरे देरे ॿेले तरफ़ पिया वञो, अव्हां में जुरत आहे त अची असां सां मुक़ाबिलो कयो। धाड़ेल लतीफ़ चांडियो ऐं इसाक़ मंगणहार जे टोले चीनी इंजीनियरनि खे वरी बदनाम धाड़ेल लाइक़ चांडीअ सां सौदो करे विकिणी छॾियो। उन वाक़े ते चाइना सरकार पाकिस्तान गवर्नमेंट सां ॻणती जो इज़हार कंदे पाकिस्तान अंदरि हलंदड़ पंहिंजनि मनसूबनि खे बंदि करण जी धमकी ॾिनी। अहिड़ी सूरतहाल इस्लामाबाद में वेठल पाकिस्तानी हाकिमनि खे ॻणती में मुब्तला करे छॾियो। सदर इसाक़ ख़ान सिंध जे वॾे वज़ीर जाम सादिक़ अली सां राबितो करे खेसि कहिड़ी बि सूरत में अगवा थियल 3 चीनी इंजीनियरनि जी ज़िंदा सलामती सां बाज़ियाबी ते ज़ोर भरियो। उन खां पोइ सिंध जो वॾो वज़ीर जाम सादिक़ अली ऐं सिंध जो घरू वज़ीर इरफ़ानुल्लाह मुरवत सरगर्म थी विया। DIG हैदराबाद रेंज सलीम अख़्तर सिद्दीकी ऐं ॿिनि इदारनि खे धाड़ेलनि जे ठिकाणे जी ख़बर पइजी चुकी हुई त धाड़ेल मग़वी चीनी इंजीनियरनि समेत ख़ैर देरे ॿेले खां केटी जतोई तरफ़ हलिया विया आहिनि, पर मग़वी चीनी इंजीनियरनि जे ज़िंदगियुनि खे लाक ख़तरनि सबबि ऑपरेशन खां पासो कयो वियो। धाड़ेलनि पहिरियां ई ग़रीब भुंग जो मुतालबो कयो। अॻिते हली धाड़ेलनि किरोड़ें रुपया
भुंग सां गॾु इहो मुतालबो बि कयो त 3 सेप्टेम्बर वाक़े केस जे कैदियुनि डॉक्टर कादर मक्सी, काज़ी हुमायूं धाड़ेल, जानू आराई, हसन चांडियो, आलमू चोलियाणी ऐं ॿियनि सां गॾु सिंध जे मुख़्तलिफ़ जेलनि में क़ैद अल ज़ुल्फ़कार तनज़ीम सां लाॻापन जे इल्ज़ाम में गिरफ़्तार थियल असीरनि खे बि आज़ादु करण जो मुतालबो कयो। गॾोगॾु संदन हिकु दोस्त मुजीब लगारी खे सिंध पुलिस में ASI भर्ती करण सां गॾु खेनि 10 करोड़ रुपया भुंग ॾियण जो पिणु मुतालबो कयो। गॾोगॾु मई महीने जी शीती गर्मी सबबि मतां चीनी इंजीनियर मरी वञनि, उन्हनि खे बाज़ियाबी ताईं आराम सां रखण लाइ जोॻो बंदोबस्तु कयो वञे। धाड़ेलनि जे अहिड़े मुतालबे ऐं चाइना सरकार जी धमकी बाबति जाम सादिक अली ऐं घरू वज़ीर इरफानुल्लाह मुरवत मुतहरिक थी विया। चवनि था सभ खां पहिरीं प्यारो ॻोठु शुगर मिल दादू मां हैवी जनरेटर, एयर कंडीशन, डिश, TV वग़ैरह केटी जतोई पहुचाए उते हिकु रेस्ट हाउस में धाड़ेलनि खे उहे सभु सहूलियतूं पहुचायूं वियूं। पुलिस खे त पहिरें ॾींहुं ई धाड़ेलनि जे थाक जी ख़बर पइजी वई हुई, पर सिंध सरकार मग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ पहिरीं साईं GM सैद जे फर्ज़ंद सैद अमीर हैदर शाह, चांडिया कबीले जे सरदार नवाब अहमद सुल्तान चांडियो, धाड़ेल लाइक़ चांडिया जे मुर्शिद पीर सैद रोशन अली शाह राणीपुर, सैयद सताबो शाह ऐं नबन ख़ान लुंड सां राब्तो करे खेनि चीनी इंजीनियरनि जी बाहिफ़ाज़त बाज़ियाबी लाइ मदद जो चयो। सैयद अमीर हैदर शाह इन मामले में पवण खां इनकार करे छॾियो। लाइक़ चांडिया सां जॾहिं संस मुर्शिद पीर सैद रोशन शाह राणीपुर ॿेले में वञी मुलाक़ात कई त धाड़ेल लाइक़ चांडिया पंहिंजे मुर्शिद खे सिर्फ़ु एतिरो चयो त अव्हां मुर्शिद आहियो, अव्हां लाइ इज़त आहे, अव्हां जे ख़ातिर वाइदो आहे त मग़वी चीनी इंजीनियरनि खे को बि जानी नुक़सानु न रसाइबो, बाक़ी मग़वी भुंग खां सवाइ आज़ादु न कबा। धाड़ेलनि जो अहिड़ो जवाबु ॿुधी पीर सैद रोशन अली शाह ख़ाली हथे मोटी आयो। ॿिए मरहले में जाम सादिक अली सरकार चांडिया कबीले जे सरदार नवाब अहमद सुल्तान चांडियो खे राज़ी कयो त हू वञी धाड़ेलनि सां ॻाल्हाए। नवाब अहमद सुल्तान चांडियो खे सिंध सरकार हिकु शोफ़र हेलीकॉप्टर में धाड़ेलनि ॾांहुं मोकिलियो। नवाब अहमद सुल्तान चांडियो जे हेलीकॉप्टर लाइ ॿेले में हेलीपैड ठाहियो वियो ऐं नवाब अहमद सुल्तान चांडियो आख़िर ॿेले में वञी केटी जतोई पहुतो। नवाब अहमद सुल्तान चांडियो हैरतज़दा थी वियो त धाड़ेल लाइक़ चांडिया वारा केटी जतोई में वाक़िआ हिकु बहितरीनु एयर कंडीशन रेस्ट हाउस में मग़वी चीनी इंजीनियरनि समेत वॾे ठठ ठांगुर सां मज़े में वेठा हुआ। हैवी जनरेटरुनि ते एयर कंडीशन ऐं सैटेलाइट TV हली रहिया हुआ। नवाब अहमद सुल्तान चांडिया जो धाड़ेल लाइक़ चांडिया ऐं संदसि साथियुनि वॾो आदर भाव कयो। नवाब अहमद सुल्तान चांडियो चइनि ॾींहंनि ताईं केटी जतोई में धाड़ेल लाइक़ चांडियो वारनि सां ॻाल्हियूं कंदो रहियो। आख़िर धाड़ेल लाइक़ चांडिया नवाब अहमद सुल्तान चांडिया खे इहो जवाबु ॾिनो त अव्हां असांजा वॾा आहियो, अव्हां खे हथे ख़ाली नथा मोटायूं, अव्हां खे 3 मग़वियुनि मां हिकु मग़वी ॾियूं था, बाक़ी 2 मग़वी भुंग खां सवाइ आज़ादु न कबा। नवाब अहमद सुल्तान चांडियो अहिड़े जवाब मिलण बाद कावड़जी हथे ख़ाली हेलीकॉप्टर ते कराची रवानो थी वियो ऐं कराची पहुची हिकु प्रेस कॉन्फ्रेंस करे DIG हैदराबाद सलीम अख्तर सिद्दीकी ऐं दादू पुलिस ते छो छंडिया ऐं वाज़े ॿुधायो त धाड़ेल जदीद हथियारनि सां ऐश में ॿेले अंदरि वेठा आहिनि। नवाबनि, पीरनि, मुर्शिदनि खां अलावा हिकु ॻुझे इदारे जा ऑफिसर बि धाड़ेलनि सां राब्ते में हुआ। उन बाद रईस नबन ख़ान लुंड कुझु सैदनि, पुलिस ऑफिसरनि, मक़ामी काटकू वॾेरनि ऐं इदारनि जे हमराहनि मार्फत धाड़ेलनि सां ॻाल्हियूं करण लाइ पहुतो। धाड़ेलनि जूं 3 शर्तूं मञियूं वियूं। पहिरियों, भुंग अदा कयो वेंदो। ॿियो, संदन हमराह मुजीब लगारी खे सिंध पुलिस में ASI भर्ती कंदा। टियों, ॿेले में मग़वी चीनी इंजीनियरनि जी बाज़ियाबी बाद को बि ऑपरेशन न कयो वेंदो ऐं धाड़ेलनि खे बाहिफ़ाज़त निकिरी वञण जो रस्तो ॾिनो वेंदो। बाक़ी 3 सेप्टेम्बर वाक़े केस ऐं अल ज़ुल्फ़कार जे इल्ज़ाम हेठि जेलनि में क़ैद असीरनि खे आज़ादु न कबो, उहो कोर्ट मसइलो आहे। ॿिए तरफ़ जाम सादिक अली इस्लामाबाद में वेठल हाकिमनि खे ॿुधायो त धाड़ेल 10 करोड़ घुरी रहिया आहिनि। चीन सां मुतासिर थींदड़ तालुकातनि जे ख़ातिर मथां खेसि चयो वियो त केतिरा बि पैसा ॾियणा पवनि, ॾियो, पर अॻुवा थियल चीनी इंजीनियर ज़िंदा बाज़ियाब कराया वञनि। चवनि था मरहूम सादिक अली ऐं इरफानुल्लाह मुरवत उतां अधु माल पाण धक कयो, बाक़ी 5 करोड़ भुंग लाइ टियाकड़ी कंदड़नि खे ॾिना विया। उन्हनि बाक़ी ॾिनल 5 करोड़नि मां बि रईस नबन ख़ान लुंड
ॿियनि विच वारनि वॾेरनि ऐं पुलिस वारनि पंहिंजी कमीशन काटे बाक़ी सिर्फ़ु 2 करोड़ रुपया धाड़ियल लाइक़ चांडीअ वारनि खे ॾिना, जिन मां बि अध खां वधीक नोट त जाली निकिता। धाड़ियलनि जे मुतालबे ते नौजवान मुजीब लगारी खे सिंध पुलिस में ASI बि बणायो वियो, जेको काफ़ी साल पुलिस में रहियो, पोइ तिबी मौत सबबु गुज़ारे वियो। मुजीब लगारी मुंहिंजो दोस्त ऐं साणस कई कचहरियूं थियल हुयूं। इतलान मूजिबि धाड़ियलनि सां ॻाल्हियुनि में मुल्क जे हिकु खुफ़िया इदारे जा ऑफिसर बि शामिल हुआ। आख़िर 25 ॾींहनि जे तवील ड्रामे बाद चीनी इंजीनियरनि खे नबन खान लुंड ऐं पीर साईं पघारे जो ख़ासि एवज़ी ख़ानमंद महर केटी जतोई मां 4 जून 1991 ते टिन्ही मग़वी चीनी इंजीनियरनि खे ज़िंदा सलामत वठी अची इंतिज़ामिया हवाले कयो। मग़वियुनि खे छॾण बाद जॾहिं धाड़ियलनि खे जाली नोटनि जी ख़बर पई त हू नबन खान लुंड ते कावड़िया, पर नबन खान मुल्क खां ॿाहिरि हलियो वियो। लाइक़ चांडियो पोइ जनरल आसिफ़ नवाज़ जंजुआ जे धाड़ियलनि ऐं दहशत गर्दनि ख़िलाफ़ फ़ौजी ऑपरेशन दौरान हिकु ऑपरेशन में मारिजी वियो। लाइक़ चांडी जे मारिजी वञण बाद नबन खान लुंड ॻोठ वापसि आयो। नबन खान लुंड 1988 जी इलेक्शन में PS 61 दादू तां PP टिकट ते 19,551 वोट खणी MPA चूंडियो। हुन सां मुंहिंजी मुलाक़ात मरहूम अमीर अली कराई हुई, जॾहिं हू अञा MPA बि न थियो हो। संसद तकिया कलाम वनधक करींस चीनी इंजीनियरनि जे अगवा वारे वाक़े बाद हुन मुल्की तोड़े गैर मुल्की मीडिया ते मशहूरी माणी। उन नबन खान लुंड ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त खेसि संदसि पुटनि खां जान जो ख़तरो आहे। उन्हनि संदसि मिल्कियत ते कब्ज़ो करे छॾियो। अहिड़नि ख़ानदानी फरिन ऐं बीमारियुनि सां झेड़ींदे 23 जून 2021 ते आख़िर नबन खान लुंड बि ही दुनिया छॾे वियो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ज़ुल्फ़कार क़ादरी जो ख़ूबसूरत लेख। इन ते प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।